अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे सिंध जे बदनाम ज़माना जेको धाड़ेल कारो माछी जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों जीअं तव्हां शोले फिल्म ॾिठी हूंदी इंडिया जी, जंहिंमें गब्बर सिंह जो किरदारु हूंदो आहे धाड़ेल जो, ऐं तमामु ख़तरनाक ऐं ख़ौफ़नाक किरदारु हूंदो आहे। ऐं जॾहिं हू पंहिंजी अदाकारी में चवंदो आहे त जॾहिं हितां खां 50 को परे जॾहिं ॿार राति जो माना उथंदा आहिनि त पोइ हुनजी माउ चवंदी आहे पुटु सुम्ही रह, न त गब्बर सिंह अची वेंदो। ईअं ई दोस्तों सिंध में जेको ॿाराड़ियुनि में माना जेकी कचेरी इलाइक़नि में ऐं जिथे बि माना सिंध जा ॻोठ हुआ उन उते वरी माऊं पंहिंजे ॿारनि खे नंढनि खे चवंदियूं त पुटु सुम्ही रह, न त कारो माछी अची वेंदो। हाणे कारो माछी माना एतिरो बदनाम माना ज़माने धाड़ेलो, वॾो ख़तरनाक धाड़ेलो। दोस्तों हाणे तव्हांखे ख़बर आहे ॿार रोईंदा आहिनि, ज़िद कंदा आहिनि, राति जो उथी पवंदा आहिनि, माइटनि खे बि तंग कंदा आहिनि। हाणे ॿार रोअनि पिया, माइट अॻे ई साहिल माना डिॼियल कारो माछी जो डपु, पोइ माइट हुनखे चवनि बाबा सुम्ही रह कारो माछी अची वेंदो। ऐं पोइ हिनखे दोस्तों इहो बि चवंदा बहू माना कारो हूंदो न, हाणे टिंडड़ हूंदो माना कारो, हाणे हिनखे बहू बि चवंदा हुआ कारे माछी खे। माना हाणे बरोच जेके माण्हू हूंदा उहे हुनखे चवंदा बहू अची वेंदो। दोस्तों माण्हू पाणी जा वारा जेके वराइण वेंदा वीचारा बनी ते वेंदा त माना उहे बि डपिजी माना वेंदा, आहिस्ते आहिस्ते लिकी वेंदा त माना कारो माछी न अची वञे। हर माण्हू जेको डिॼंदो, धराड़ बि डिॼंदो, बकराड़ बि डिॼंदो, माना वापारी बि ॾींदो, कारोबारी बि ॾींदो, मुसाफ़िर बि ॾींदो। दोस्तों हर माण्हू ॾींदो त माना कारो माछी न अची वञे। मेले मलाखड़े दौरान बि ॾींदा हुआ त बाबा मेले में कारो माछी न अची वञे, वॾो नुक़सानु थींदो, वॾी फुरफुरा थींदी। एॾो ख़ौफ़ हो दोस्तों सिंध में धाड़ेल कल्चर जेको आहे हमेशह का रहियो आहे, पहिरियां बि रहंदो अचे पियो, अॼु बि रहंदो अचे पियो। इन्हनि खे कुझु ख़ासि माण्हू जेके पालनि था, जंहिंमें वॾेरा के ताक़तवार माना जेके रईस भोतार ऐं कुझु सियासत धुरियूं माना इहे पालींदा आहिनि त हुननि खां पंहिंजा माना कमु वठंदा आहिनि। कंहिंखे ॾेजाइणो आहे, कंहिंखे हिसाइणो आहे, कंहिंखे खणाइणो आहे, माना हर ॻाल्हि जो हुनखे कमु वठंदा आहिनि। जो हीअ ॻाल्हि आहे 1967 ऐं 68 जी ईस्वी धारे माना सिंध जो बदनाम जेको धाड़ेल हो, बेरहम किराए जो कातिल धाड़ेल कारो माछी ॾहकाउ जी अलामत बणियल हो, ख़ौफ़ जी अलामत बणियल हो। हुनजी कहिड़ी कारवायुनि जे करे सिंध जी आवाम जो सुख फिटल हो। पुलिस कारो माछी जे कारवायुनि खे रोकण खेसि पकड़ण में बिल्कुलु नाकाम थी चुकी। दोस्तों पकड़े ई न पई सघे। जॾहिं धाड़ेलनि जी कारवायुनि खे रोकण में पुलिस नाकाम थी वेंदी आहे त वक़्त जी हुकूमत सिंध जी ताक़तवर धुरियुनि खां धाड़ेलनि खे ख़तमु करण लाइ मदद घुरे थी। पोइ माना हिननि हर कंहिं खां मदद घुरी। जॾहिं त कारो माछी सिंध जो ख़तरनाक किराए जो कातिल बेरहम वॾो ताक़तवर धाड़ेल बणिजी चुको हो। हुन सां पुलिस जा केतिरा ई मुक़ाबला थिया, मगर पुलिस हर भेरे खेसि ख़तमु करण में नाकाम थी वई। हुकूमत हुननि जे रूहानी पेशवा दोस्तों पीर साईं पगारे शाह मर्दान शाह सां माना राब्तो कयो। हुनखे सिंध जे हिन बेरहम ख़तरनाक धाड़ेल खे ख़तमु करण लाइ ख़ासि मदद घुरी वरिती, जंहिं ते पीर साईं पगारे पंहिंजे नाले वारे हुर मुजाहिद फोटो फ़क़ीर चांग जो, जेको ख़ुदि अंग्रेज़ सरकार जे ज़माने में हुर गोरीला वेड़ जो गाज़ी फ़क़ीर हो, जंहिंजो तालिक़ शाहपुर चाकर सां भरिसां ॻोठ मजरून चांग जो रहवासी हो, जेको पंहिंजे मुर्शिद पीर साईं पगारे जे हुकुम ते हुन ख़तरनाक धाड़ेल कारो माछी खे पंहिंजनि साथियुनि सां गॾिजी ज़िंदा पकड़ण में कामयाबु थी वियो। हू बाद में कारो माछी खे गोली हणी मारे लाश पुलिस जे हवाले कयो। केतिरनि भेरा हुन ख़ुदि कचहरी दौरान ॿुधायो त जॾहिं मुर्शिद घुराए हुनखे हुकुम कयो त वञी कारे माछी धाड़ेल सां मुक़ाबिलो करे ख़तमु कयो, त मूं मुर्शिद पीर साईं पगारे खे अर्ज़ु कयो त क़िबला कारो माछी त ख़तरनाक धाड़ेल आहे, जेको मूंखां वधीक ताक़तवर आहे। मुर्शिद हुकुम कयो त वञो, तव्हां ई हुनखे ख़तमु कंदो, मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। दोस्तों जॾहिं पीर साईं पगारे दुआऊं कयूं ऐं हुनखे दुआऊं कई माना हुनखे अलविदा कयो त कारो माछी माना हाणे तव्हां खां बचंदो न, कारो माछी अंधो आहे, वञी पकड़ियोसि। हा मुर्शिद साईं ईअं चयो। पोइ फ़क़ीर साईं ॿुधाए पियो त असां मुर्शिद खां कामयाबी लाइ दुआ वठी हिकु टोलो ठाहे कारो माछी जे माना जूह में काहे पियासूं।
कारो माछी जे कुझु साथियुनि सां असांखे जो वॾो मुक़ाबिलो थियो, कुझु भॼी विया, कुझु खे ज़िंदा पकिड़े वरितोसीं। उन में कारो माछी बि शामिल हो। हुन जूं अखियुनि माना हुनखे अखियूं असां ॿुधियूंसीं, अखियुनि जी हुनखे बीमारी हुई, हुन जूं अखियूं माना आयल हुयूं, जंहिं करे असां सां वधीक मुक़ाबिलो न पियो करे सघे। हाणे अखियूं ख़राबु थियल हुयूं हुन जूं। हीअ बेरहम ख़तरनाक धाड़ियल कारो माछी माफ़ु करे छॾण जो ॾाढियूं मिनतूं कयूं त मूंखे माफ़ु कयो, मूंखे माफ़ु कयो। पर हाणे उहे जेके पीर साईं पघारे जा असां फ़क़ीर माण्हू मुरीद, त पोइ किथे था माफ़ु कयूं। पीर साईं जो हुकुम थियल हुजे त बाबा हिनखे पकिड़े अचो। त असां खेसि चयो त तोखे केतिरनि ई माण्हू जान बख़्शण लाइ मिनतूं कयूं हूंदियूं, मगर तो उन्हनि खे क़त्ल कंदे कॾहिं बि रहम न कयो ऐं कॾहिं माफ़ु न कयो। अॼु तूं कीअं थो माफ़ी वठी? बाद साईं जे मशवरे ते हिन ख़तरनाक धाड़ेल के जेकॾहिं हिन खे ज़िंदा हुकूमत जे हवाले कयोसीं, केरु हिन ते कोर्ट में शाहिदियूं ॾींदो, जंहिं करे हीउ आज़ादु थी पाण खे ॾाढो तंग कंदो। तंहिंखे हुन उते ई गोली हणी ख़तमु करे लाश हुकूमत हवाले कयो। जंहिंखां पोइ ईअं करे लाश पुलिस जे हवाले कयोसीं। दोस्तो, कारो माछी तमामु ख़तरनाक धाड़ेलो, वॾो हुनजो ॾहका हो ऐं आवाम हुन खां डिॼंदी हुई। माण्हू वीचारा डिॼंदा हुआ राति जो, माना घरनि में हिननि में डिॼंदा हुआ ऐं राति जो लिकी करे सुम्हंदा हुआ त मथां उहो कारो माछी अची वञे ऐं असांखे माना नुक़सानु पहुचाए, तकलीफ़ पहुचाए। माना एॾो ख़ौफ़दारी हूंदो ऐं आवाम में वॾो ख़ौफ़दारी हूंदो। ॿारनि बचनि में पंहिंजे बचनि खे बि माना बचनि सां बि हुनजो ख़ौफ़ हूंदो त बाबा असांजे बचनि खे केरु नुक़सानु न पहुचाए। ऐं कारो माछी त माना हुनखे बेरहम हूंदो, हुनखे को रहम ई न ईंदो। माण्हुनि खे पकिड़े हलियो वेंदो, किन खे मारे छॾींदो, किन खे सज़ाऊं ॾींदो, किन खां भुंग घुरंदो। दोस्तो, एॾियूं सज़ाऊं हूंदियूं। दोस्तो, बाक़ाइदा हिन जूं मिसालूं पेश कयूं वेंदियूं, जिथे किथे नंढनि वॾनि ॻोठनि में माण्हू खे इहे माना ॿुधायो वेंदो त बाबा ॾिस, बाबा राति जो कारो माछी आयो अथई, अॼु असांजे पासे आयो, अॼु हुन पासे आयो, बाबा अॼु हुन पासे हमिलो कयईं, वॾो नुक़सानु ॾिनई। ईअं माण्हुनि में माना ॾहकाउ पियल हो, वॾो ख़ौफ़दारी हो त ख़बर न आहे त अॼु कहिड़े ॻोठ ते हमिलो कंदो। माना कारो माछी जो एॾो ख़ौफ़ हूंदो हो माण्हुनि खे। पर इहा शाबस हुजे उर मुजाहिदनि खे, जिन माना हुनखे मंतक़ी अंजाम ताईं पहुचायो ऐं पीर साईं पघारे शाह मर्दान शाह जे हुकुम ते माना हुनखे ख़तरनाक धाड़ेल जेको आहे सिंध वासियुनि खां माना आज़ादी ॾियारी। अहिड़े ख़तरनाक धाड़ेल खे दोस्तो, इहा हुरनि जो माना वॾो कमु आहे ऐं हिनखे सलाम आहे। दोस्तो, जेको अहिड़े ख़तरनाक धाड़ेल सां मुक़ाबिलो करणु, वरी हुनखे वठणु, पोइ वरी इहो सोचणु त बाबा मतां हिनखे आज़ादु करे छॾे हुकूमत, ऐं वरी इहो असांखे तंग करे, ग़रीबनि खे तंग करे, त पोइ हुन चयो त हिनखे शूट करे छॾियोसि, बाबा एनकाउंटर कयोसि। पोइ हुनखे मारे छॾियऊं, मारे पोइ गवर्नमेंट जे हवाले कयूं त बाबा हाणे खणी वञोसि, जॾां वञोसि कयोसि। दोस्तो, इहो कारे माछी जो अंजाम हो ऐं धाड़ेलनि जो अंजाम इहो ई थींदो आहे। दोस्तो, आख़िर में अंजाम इहो ई थींदो आहे, छो बुरे जो नतीजो बुरो आहे। तंहिं करे इन्हनि संगत खां बचो, जेके अहिड़े जुर्म कनि था, ॾोहारी संगत आहे, इन खां बचो। दोस्तो, इन में ई तव्हांजी भलाई आहे, असांजी भलाई आहे, असांजी नसलनि जी भलाई आहे। दोस्तो, कारे माछी ते सिंध हुकूमत माना वॾो जेको आहे हुन ते इनाम रखियो, सिंध सरकार वॾो इनाम रखियो त बाबा हिनखे जेको ज़िंदा या मुर्दा पकिड़ींदो त हुनखे माना हेतिरा पैसा ॾिबा। हाणे उहे जेके पैसा हुआ अॼु जे माना किरोड़नि में आहिनि। दोस्तो, एॾी रक़म हुई। ऐं पोइ हुर मुजाहिदनि माना हुनखे पकिड़ियो बाक़ाइदे, ऐं चांग जेको आहे मुड़ुसु माण्हू थी माना हुनखे पकिड़ियो। सलाम आहे फ़क़ीर चांग खे। दोस्तो, मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।